सिंधी टोपी वारा सरकार सिंधी तुझो खैर हुजे। ये तो ॾाढी ख़ूबसूरत टोपी आहे माशाल्लाह। तो मैंने तरह से मांगे में मांगी टोपी तव्हां घणे जी खपाई आहे? 3000 35,000 दी बस बस लखन पे कोने को टोपी लखन में कोने सही लख त असां नालो रखे सघंदा लख रुपए जी आहे पर लख आहे कोन। चवनि था त शौक़ु करे त सिंधी माण्हू करे, असांखे त अॻु ई पक हुई, पर हीअ स्टोरी ॾिसण बाद घणनि दोस्तनि खे इन ॻाल्हि ते यकीन बची वेंदो। जेका बाबा जे हिन दुकानदार जी दावा आहे त वटि सभ खां महांगियूं टोपियूं बि आहिनि ऐं क्वालिटी बि सफ़ा सुपर आहे। चवे थो त सिंध जा हिकु नंबर शौक़ीन बि सिंधी टोपियूं संदसि दुकान तां ख़रीद कनि था, त वरी आसिफ़ ज़रदारी लाइ बि सिंधी टोपियूं संदसि दुकान तां वेंदियूं आहिनि। अचो त हिन दुकान ते सिंधी सूंहं जो दीदार कयूं। सिंधी टोपी वारा सरकार सिंधी तुझो खैर हुजे। जेका बाबा जी सिंधी टोपी बि असुल लाजवाब आहे। चयो वञे थो त जेका बाबा जी टोपी जी सुहिणी डिज़ाइन सबबु उनखे एतिरो पसंदि कयो वञे थो जो उहा टोपी लखनि जी तादाद में ॾेहां ॾे विकिरो थियण लाइ वञे थी। जेका बाबा जी मुख्य मार्केट में वाक़ई नामचंद चावला जे दुकान ते हूअं त हज़ारे डिज़ाइन्स जूं सिंधी टोपियूं दस्तियाब आहिनि, पर संदसि दुकान ते डेरा बुक्टी में तयारु थियल अहिड़ियूं सिंधी टोपियूं बि विकिरे लाइ मौजूदु हुयूं जिन जी क़ीमत 30 खां 35,000 रुपया आहे। ही कपड़े जे धागे जी आहे, माना हू जो आम धागो हूंदो आहे उन हे कपड़े जो कपड़े मां धागो कढंदा आहिनि उन सां ठाहींदा आहिनि। उन कपड़े करे कपड़ो जो आहे मेरे तरह से कपड़ो फिट दो ना धागो जो कलर हलियो थो वञे पर हिन जो कलर न हूंदो। तव्हां ॾिसंदा हूंदो त ख़ासि तौर सां जेके उत्तर सिंध जा इलाइक़ा आहिनि तमामु घणी गर्मी आहे ऐं हिते जा माण्हू मथे उघाड़ो एब सम्झनि था, मथे उघाड़ो एब सम्झनि था, त उन हर वक़्तु सो टोपी उन्हनि जो पातल हूंदी आहे त तव्हां ॾिसंदा उनजो रंग ई फिटी वेंदो आहे, पर हिन टोपी जो रंग न फिटंदो छाकाणि त कपिड़े पाण पहिरियों था नए कपिड़े मां धागो कढी बलोचिस्तान जे इलाइक़े सुई में तयारु थींदड़ सिंधी टोपीअ जी बि दुनिया अंदरि वॾी हाक आहे। सुईअ में हर क़िस्म जूं सिंधी टोपियूं तयारु थियनि थियूं। सिंधी टोपी पाइण जा शौक़ीन टोपीअ खे ॾिसी परे खां ई सुञाणे वठंदा आहिनि त इहा टोपी सुई जी आहे, जेक बाबा जी आहे या डेरा बुक्टी जी। सुई जी टोपी आहे, इहा बि 30,000 रुपए तमामु ख़ूबसूरत शानदार टोपी आहे। सलाम आहे उन्हनि असांजी भेनरुनि खे, उन्हनि माइरुनि खे, उन्हनि कोरियतनि खे सलाम आहे उन्हनि सभिनी खे जेके हिन असांजे हिन हुनर खे पंहिंजो नूर निचो आहे जेको आहे जारी साइड रखंदा लेकिन वीचारनि को उजूरो नथो मिले। 30,000 रुपए में साईं जेको असांजो नवाज़ ही त बहरहाल सिंधियो क़दुरु कयो। तव्हांखे खणो या चवंदुसि त महिरबानी करे कोरेशन जो क़दुरु कयो, उन उजूरो वधायो, वीचारा छा थो मिले महंगाई जे करे असां माण्हुनि खे वॾो जेके बाबा जे मशहूरु सिंधी टोपियुनि जे दुकान जे मालिक नामचंद चावला असांखे ॿुधायो त संदन सिंधी टोपियुनि जो दुकानु 1978 खां हलंदड़ आहे। अॻु में संदसि वालिद ई दुकानु हलाईंदो हो, हाणे ॿार संदसि कुल्हनि ते आहे। नामचंद जो चवणु आहे त हू दुकान खे कारोबार खां वधीक पंहिंजो शौक़ु सम्झे थो। असांजी दुकान असां 1978 खां पहिरीं तव्हां वालिद साहब हलाईंदा तॾहिं खां ई टोपियूं तॾहिं खां ई टोपी। अच्छा, तॾहिं बि सिंधी माण्हू 78 में टोपी पाईंदा। अच्छा, ही छा आहे बैकग्राउंड छा आहे? टोपी किथां जी आहे? हे असल टोपी आहे डेरा बुक्टी जी सही। न सिंधी टोपी किथां वजूद में आई? वजूद असां सिंध खां ई आई आहे। अच्छा, ये सिंधी टोपी आहे? सिंधी टोपी आहे। पोइ बलूचिस्तान कीअं वई? बलूचिस्तान से टोपी असल आहे असांजी सिंधी, ठीकु आहे, असांजी सिंध जी सकाफ़त आहे। सिंधी टोपी आहे त असांजी सिंध जो वजूद बि आहे। सिंधी टोपी सिंधी अजरक असांजी सकाफ़त आहे। सही आहे। अच्छा, ही तव्हां कारोबार कयो था शौक़ु बि आहे? असांजो ही शौक़ु आहे सही। हा, कारोबार न? कारोबार न, असांजो शौक़ु आहे। पोइ ही खोलियो ठाहियो त को संगत में खणी वेंदो? संगत में त कुर्बान आहे। एतिरो महीने में घणियूं खणा वञनि? न खणंदा संगत सॼा। संगत सॼा अहिड़ा सफ़ा बि हूंदा आहिनि, वठा नथा अचूं पर संगत सां सभु अमीर न पाण पंहिंजे मुंहुं सां चवंदो आहे एतिरा पैसा ओतिरा पैसा कढी शौक़ु आहे। शौक़ु असांजो असां वटि नाले वारी शयूं।
वक़्तु गुज़रण सां गॾु रिवायतूं ऐं रस्म रिवाज बि मटिजी चुका आहिनि। को दौर हो जो हर सिंधी मथो उघाड़ो करण खे एब सम्झंदो हो। ॿियनि हंधनि ते हाणे इहा रिवायत घटिजी वई आहे, पर घटि में घटि उत्तर सिंध जा माण्हू अॼु बि मथो उघाड़ो रखण खे सुठो सवण न सम्झंदा आहिनि। नामचंद चावला ॿुधाए थो त हू सॼी सिंध मां टोपियूं घुराए विकिरो कंदा आहिनि, जॾहिं त बलूचिस्तान जे डेरा बुगटी, सुई ऐं ॿियनि इलाइक़नि मां पिणु सिंधी टोपियूं तयार थी संदसि दुकान ते पहुचनि थियूं। नामचंद जो चवणु आहे त नंबर 1 सिंधी टोपी नवाबशाह ऐं डेरा बुगटी में तयारु थिए थी। ॿिन्ही जी डिज़ाइन ऐं घड़त अलॻि अलॻि आहे, पर सूंह में ॿई हिक ॿिए खां सरस आहिनि। नंबर 1 टोपी से ॿिनि जाइनि ते आहे, हिकु असांजे सिंध नवाबशाह में आहे, ॿियो असांजे डेरा बुगटी में। मुक़ाबलो ॿिन्ही जो। मुक़ाबलो ॿिन्ही। तव्हां परे खां सुञाणो त किथे जी टोपी? जी हाँ, असांजो तजुर्बो असां 40 साल थिया टोपी जे कम में। हितां जी टोपी आहे। नामचंद चावला खे सिंधी टोपियुनि जो माहिर नंबर 1 सम्झो वञे थो। ख़ासि जॾहिं पुछियोसीं त सिंध अंदरि टोपी जो वॾे में वॾो शौक़ीन केरु आहे, त हुन वराणियो। सिंध में असांजे में सही वध में वध में शौक़ीन जे बाद असां जेका बा जो गाज़ी ज़ुबैर खान जकरड़ी। ओ साहब वटो दव न। हुन हकीकत में हकीकत में छोकरो। ज़रदारी साहब जो टोपी पाए थो। ज़रदारी साहब जो आशिक अली ज़रदारी आहे। आशिक ज़रदारी उहो पाए थो। वो सुठी पाए थो। उहो हितां घुराए थो या? नवाबशाह। उहो हितां असां घुराई थो। आशिक ज़रदारी। ॿियो कंहिंखे ॾियो था? उते सही असांजा दोस्तनि कोट नवाबशाह में हा अमीर नवाज़ ज़रदारी आहे, आशिक अली ज़रदारी आहे, आसिफ ज़रदारी जिंद खे जेको असांजो दोस्त मोकिलींदो आहे हिकिड़ो। अच्छा आसिफ ज़रदारी तव्हांजी टोपी पाची जी जी हा, हाणे बि तक वाइट कलर सब तक उहा पई आसिफ ज़रदारी डिज़ाइन ॾेखारियो। डे बोटियो ये सी ज़रदारी साहब की टोपी। ये ज़रदारी साहब जी? ये से बिल्कुल ज़रदारी साहब की टोपी। ये तकरीबन असां 90% या मोकिलींदा आहियूं। ये घणे जी आहे? ये 15,000 रुपए जी आहे। 15,000 जी हा। हाँ वाकई ही आए कि बखर जमानी सही ये भी डिजाइन ये अलग डिजाइन है, ये अलग डिजाइन है। हां डिजाइन कलर सागे कलर सागे से ये रेशम पट जी है। अच्छा इने कलर ना पटलो वाइट फिट वाइट पटलो वाइट उधर कह मेरी थी ने ठीक है कोई शिकायत है ना खोसे जो शाल सिंधियुनि जो ही शान सदाईं क़ाइम ऐं दाइम रहे। शाल सिंध सदाईं ज़िंदाबाद हुजे। इरफान अली बुगियो, जैकबाबाद, सिंध। सिंधी टोपी वारा सरकार, सिंधी तुझो खैर हुजे।